के भाई यह वडी शहरी थी बीबी साण के पेट हो जे हज़रत अली के हुकुम थियो करबला जो अगारे तो के सजो कसीदो बुधाए हज़रत अली के हुकुम थियो इमामन के हुकुम थियो वञो करबला के जंग ते हे रवाना थिया बीबी साण पोयो पुछो हज़रत अली खां के हज़रत अली तो तू तो वञे तो जंग ते खबर ना है हयाती जो अलाए मोटो अलाए न मोटो अली चो हाँ मौत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे मोटो अलाए न मोटो इहा असांखे पक न आहे चई ठीकु आहे अलाह जे राह में था वञो असां बि आमीन कयो जहिड़ा नबी हुया जहिड़ा अली हुया जहिड़ा इमाम हुया तहिड़ियूं हुननि जूं घरवारी बि हुयूं हा सही न हुकुम अलाह जो हुननि खे मञणो हो हे अकले रवाना थिया हज़रत अली तूं त वञे थो पोयों ॿार ॼाए त नालो छा रखांसि चई बीबी साण धी ॼाए त पंहिंजे ॾिठे ते नालो रखजांसि पुट ॼाए त मोहम्मद हनीफ़ रखजांसि चई ठीकु आहे हज़रत अली रवानो थियो हलियो वियो पंहिंजा महीना थिया ॼायो पुट मोहम्मद हनीफ़ नालो रखियो बीबी साण अब इहा कचहरी छॾियो न हा न पुट ॼायो मोहम्मद हनीफ़ो नालो रखियो अॼु नंढो सुबुह वॾो अची जवान थियो 6-7 सालनि जो बादशाह जा ॿार रांदि खेॾनि पिया जंहिं ॿार जे बाह में वठी जो सट बाह पाणो पटियो हलियो वञे जंहिंजे जंघ में वठे त जंघ पाणो पटियो हलियो वञे ॿारनि जा खंधियूं खणी छॾे हिकिड़ो छोकिरो आहे सियाणो सेबतो सुर वारो हिन चो हे अहिड़ो शामत आहे जंहिंजे बाह में थो वठे त बाह पटियो थो वञे जंहिंजे जंघ में थो वठे जंघ पटियो थो वञे मंडा टुंडा करे छॾियईं चई शींहनि जा पर शींहनि हे त बाबा मारे छॾियईं असांखे वॾो पटो कढी लीको उन लीके में उहो छोकिरो बीठो चवंदा हर को पंहिंजो पीउ जो नालो वठंदो वञे हिन पटे में घिरंदो ॾिठो ई कोन हर को पंहिंजो पीउ जो नालो वठंदो वियो पटे में घिरंदो वियो पटे में घिरंदो सॼा ई पटे में घिरी आया मोहम्मद हनीफ़ खां पुछऊं चवंदा पीउ जो नालो ॿुधाए त पटे में अची घिर जो न ॿुधाए त रांदि खणी निकिरी वञे तोसां रांदि ई न कंदासीं हे चुप थी वियो पीउ जो नालो त न ॿुधाई न कंहिं ॿुधायो चई अदा भाइरो बेली मूंखे थोरी मोहलत ॾियो मां पंहिंजे वञी अमड़ खां पुछी अचां बाबे जो नालो मूंखे नथो अचे जीअं तलवार हथ में हुयसि जीअं जो आयो बीबी साण जे कंध ते रखे चई जल्दी थी अम्मा हिकु सरतन हिकु जेडन में मूंखे अॼु टोकरायो थो थी जल्दी थी बाबे जो नालो ॾस न त कंध थो लायां बीबी साण चओ चई बा तोखे अलाए कहिड़े चंडरे छोकिरो ॾस ॾिनो आहे पर तूं बि वञण जा साया थो करे चई हितां न वञ मुंहिंजा पिरी वञ न वटां मूं हितां न वञ मुंहिंजा पिरी वञ न वटां मूं ॿिन वटां आहिनि केतिरा मगर मूं वटां आहे तूं हाणे मूंखे करे भेड़ी भू पोइ मोकल अथई मुंहिंजा बा हा बा तुंहिंजे बाबे जो नालो हज़रत अली तुंहिंजे भाइरनि जो नालो इमाम हसन हुसैन तुंहिंजे नाने जो नालो मोहम्मद मुस्तफ़ा चई अम्मा अहिड़ा मुंहिंजा बाबा अहिड़ा मुंहिंजा भाइर अहिड़ा मुंहिंजा नाना त मूंखे हितां जो पाणी पीअणु हराम आहे नंढड़ो ॿार पंध ॾिठल कोन तलवार खणी हकलदे मंज़ला कंदे झंग बर बैगून हलंदे 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 आयो मदीने वञे पियो न आयो हिन खे ॾाढो उञ सतायो आहे हिन चो काथे वसम हुजे त मां पाणी पीआं हिकिड़ो नंढड़ो ॿार ॿियो पंध ॾिठल कोन आयो त हिकिड़ो खूह आहे मुसलमाननि काफ़रनि जे हादसे में कहजो ई न ॾिठे में ॿुध न तूं अॻ में छो जाठो थो वणे तोखे ख़बर ई न आहे हा जॾहिं मां ॻाल्हि खे खयो थो अचां तूं ॿुध हा न जॾहिं आयो उते खूह ते मुसलमान काफ़रनि जे हादसे में आहे उहो खूह उन खूह जे मथां 50 मण जो पथर मिलियो पियो आहे धनार खे चई धनार अदा बेली पाणी जो ढुक पीआर चवंदा पाणी मां वटि खूह कोन आहे
हिकिड़ो खूह आहे मुस्लमाननि काफ़रनि जे हादसे में आहे हलूं था उन जे मथां 50 मण जो पथर ॾिनो पियो आहे हलूं था पथर लथल आहे त पाणी पींदासीं जो पथर न आहे लथल जौन पंहिंजी क़िस्मत खे चओ चए धनार हल आया त खूह ते पथर ॾिनो पियो आहे केर ई कोन्हे धनार खे चई धनार ॻाल्हि ॿुध तूं हेॾो वठेसि मां हेॾो थो वठां पथर खणी परे था कयूं चई नंढड़ा तोखे ॾाढो सतायो आहे 50 मण जो पथर आहे असांजी भीणी न आहे जो हे खणी सघूं चई ॿेली 12 ॼणा आहियूं छो न खणी सघंदासीं तूं अठेसि इन पासे खणी परे था कयूं धनार चयो भाउ असां हथ ई न विझंदासीं हिनखे कावड़ अची वियो कावड़ अची वियो पंहिंजो बाबो दिलि में यादि कयईं पंहिंजा भाइर इमाम हसन हुसैन खे यादि करे पंहिंजे नाने मोहम्मद मुस्तफ़ा खे यादि करे वठी जो पेर जो थुॾो हयईं त 17 कदम वञी पथर परे किरियो ॿोको पियो हो विझी खूह में पाणी कढी पीतई पाणी पी वञी पथर जे मथां वेही रहियो धनार थो पुछेसि कि अदा तूं केरु आहे काॾे थो वञे धनार खे जवाब थो ॾे कि अदा आहियां राह मुसाफ़िर अभी केरु आयो वञा थो मदीने रस्तो ॿुधायो त धराण खणी भॼण लॻो आयो जाते रसूल करीम जो कचहरी हुजे रसूल करीम वेठो हुजे रसूल करीम वटि आयो साईं जो सलाम कयईं साईं सलाम वरायो चए बा धनार कीअं आयो चए साईं मां दाह खणी आयो अब छा जो दाह चए दाह अली खां को ॿियो शेर आहे छा बाद में चए न बाबा अली खां ॿियो शेर आहे न शेर अली अलाह जो आहे अलाह अली खे शेर कयो अली खां पोइ शेर थियणो ई न आहे साईं जेको हज़रत अली 8 ॾींहं पथर लाहींदो आहे खूह खां उहो पथर अॼु नंढड़े छोकिरे लाथो आहे 7 सालनि जो आहे अली खां ॿियो शेर आहे त नी लाथो न उहो बि लत जो थुॾो हणे परे वञी किरियो हथ बि न विझाई अड़े चए हज़रत अली इमाम हसन हुसैन खे वठी वञी इन खे ॾिसी आ इहो छोकिरो केरु आहे हज़रत इमाम हसन हुसैन वठी हज़रत अली रवानो थियो आयो जो रस्ते में खूह सां सवलो ॿेर जो वण हुजे ॿेर इमाम हसन हुसैन चयो कि बाबा हे ॿेर धोणे ॾे असां खायूं बुख लॻो पोइ हली छोकिरे खे ॾिसूं था हज़रत अली ॿेर खे वठी लोॾो ॾिनो ॿेर जे मथां बीठो आहे हज़रत अली ॿेर हेठि छणी पिया इमाम हसन हुसैन खाइनि पिया हे बि छोकिरो वीचारो बुख जो सतायल हिन जो खाईंदे हुननि खे ॾिठो हे ई उथी पियो हली वियो ॿिनि हिकिड़े हथ सां इमाम हसन हुसैन खे झले काबू कयईं हिन हथ सां पाण चूंडीनो कंदो इमाम हसन हुसैन दाह कयो कि अबा हे त असांखे खाइण ई नथो ॾे हिकु हथ सां असांखे एॾो काबू कयईं जो छॾाए नथा सघूंसि हे पाण थो खाए असां त उहे बीठा कि खला छोकिरा अण मोकिलाए थो ॿेर चूंडे हली थियो कि हा दा पंहिंजे पहलवानी ज़ोर ते थो चूंडा कि कहिड़ी पहलवानी आहे तो में कि मल कुश्ती विढ़दे विढ़दो सां जो तूं मूंखे धसे वियो आहे त तूं को जाए जो मां धसे वियो आहियां मां कोहंदो मां हज़रत अली कावड़ मों नथो हे छोकिरो थी वियो मां सां थो ॻाल्हाए ॾिसांसि लही जीअं आयो ॿई पीउ पुट मल में शुरू थी वठी जो पीउ खे खणी हणे त पीउ गोॾनि ताईं ज़मीन में हलियो वञे वरी जो पीउ खणी पुट खे हणे त पुट गोॾनि ताईं लही वञे ॿई शइ शेर टाकिया अलाह हुकुम कयो मलाइकनि खे ते मलाइको वञी पुट जा पेर छिके कढी वठो त जीअं पुट किरे अॼु पीउ पुट जो संधो नथो थिए त ॾींहुं क़यामत ताईं को बि पीउ जो इज़त केरु न कंदो नंढा कढोसि त किरे हिते सुबुह जो जहिड़ो शुरू थियो मंझंदि थी वियो नथा किरनि आया मलाइक अलाह जे हुकुम सां पुट जे जंगनि में वठी छिकी जो ॾिनो पुट किरी पियो अली साईं खजर कढी सेने ते चढ़ी वियुसि छोकिरे रोई ॾिनो अली साईं चएसि थो खला थी छोकिरा ॿेड़ी रोए छो थो केतिरो जंग कई केतिरो लड़ाई कई सॼो ॾींहुं हाणे कुसण जे कारण छो थो रोए चवंदा कुसण जे कारण मां नथो रोआं मूंखे 4 ॾुख दिलि में रहिजी विया उहे मुंहिंजा ॿुधी पोइ जान मूंखे भली कोई छॾ ॿुधाए
ते हिक त सलाम ॾिजो मुंहिंजे बाबे मौला अली मुश्किल कुशा खे, ॿिया त सारे सलाम ॾिजो मुंहिंजे भाइरनि इमाम हसन हुसैन खे, ॿिया त सारे सलाम ॾिजो मुंहिंजे नाने मोहम्मद मुस्तफ़ा खे, चौथा ही तलवार मुंहिंजे बाबे खे निशानी ॾिजो जवान मूंखे हाणे भली कोई छॾ। हज़रत अली हीअं जो हथ हुन कयो, वींडे में जो नज़र लहीन खे भाकुर चए बाबू मां तुंहिंजो आं, ॿाहिरि हे इमाम हसन हुसैन ॿेई थी, नानो अॻिते थी तोखे बि ॾेखारियो। खणी इमाम मोहम्मद हनीफ़े खे कुल्हे ते खणी पंहिंजे इमाम हसन हुसैन खे चीचन में वठाई। मदीने वारा माण्हू ॾिसी चवणसि था साईं खयो अथव कुल्हे ते, अॼु उमती अजायो, कंहिंजो ॾिठल त न हो न। साईं खयो अथव कुल्हे ते, अॼु उमती अजायो, पंहिंजे बचड़नि खे चीच सां लायो। अली वर्दी थो ॾे के वठंदो वेर इमामनि जा करबल में काहे, मौला जे हुकुम सां भली जाम जाए। लिखियल वा किताबनि में अलीअ कौन पारियो, मालिक कौन पारियो, अल्लाह जे हुकुम सां भली जाम जायो। मोहम्मद हनीफ़े जो आदई हे चइबा तुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा नानो, नाने पंहिंजे सेने सां नाने चओ हे तव्हांजो पांध कंदो, मोहम्मद हनीफ़ो उहो हे आहे जेको ॼायो हिते अची पुॻो। जंहिं टाइम जहिड़ो थियो इमाम हसन हुसैन शहीद थिया, हिन जो अल्लाह सां वाइदो इहो ई थियल हो, मुंहिंजो रत सां दुलदुल जेसिताईं तरी रवानो न थींदो तेसिताईं इमाम हुसैन हसन हुसैन जो पांध कंदो रहंदो। के ख़बर ॾे कबूतर ओॾो केरु आयो, कबूतर खां थो पुछे के ख़बर ॾे कबूतर ओॾो केरु आयो, लिखियल ख़त ख़ुदा जो मोहम्मद पढ़ायो, सारो घर अलीअ जो शहादत में आयो, खोले ॾिस का खबरियूं का ॿोली ॿुधायो, न्यापो नबीअ खे पल पल पहुचायो। खुबी कर बलायो हलिया हुल मचायो, फर्ज़ अलीअ जा मने रब जो रायो, न्यापो नबीअ खे पल पल पहुचायो, खोले ॾिस का खबरियूं का ॿोली ॿुधायो। सख्ती न साथी न पाणी मिले थो, शहजादनि खे सुञ में अची उञ वरायो, न्यापो नबीअ खे पल पल पहुचायो, खोले ॾिस का खबरियूं का ॿोली ॿुधायो। चवे थो रींदल शाह पंहिंजी दिलि पचायो, मिठी ॿोली हुसैन जी ॿ गुण ॿुधायो। चवे थो रींदल शाह पंहिंजी दिलि पचायो, मिठी ॿोली हुसैन जी ॿ गुण ॿुधायो, न्यापो नबीअ खे पल पल पहुचायो, खोले ॾिस का खबरियूं का ॿोली ॿुधायो। खे ख़त मिलियो अची जो बाबा शुरू कयईं काफ़रनि में काती, हणंदे 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 न छॾे को काफ़र जो धप, हिन जो तलवार हलंदो थो रहे, मथे दुलदुल ते आ, मुंडियो वढींदो थो अचे, मुंडियो छड़ो वढींदो, कंहिंजो हिन खे धक ई नथो लॻे। अलाह चओ हिन जो वाइदो आहे, मां अलाह सां जेसिताईं मुंहिंजो दुलदुल रत में तरी रवानो न थींदो तेसिताईं मां पंहिंजो इहो कोस बंदि न कंदो। हुकुम कयईं मींहं खे अलाह जे मींहं वसी पओ, मींहं जो वठो रतो मींहं गॾु थी वियो, दुलदुल हिन जो तरी रवानो थियो। तुंहिंजो वाइदो अलाह चओ पूरो थी वियो, जेको दुलदुल थी वियो तरियो थो वञे, मुंहं जो फेरियां दुलदुल तरियो थो वञे, वठी जो मोहम्मद हनीफ़ो गायब थियो त अञा ताईं गायब। तो जबल में आ, आसमान ते आ, इहो अल्लाह जे ज़ात खे ख़बर आहे, कंहिं ॾिठो न बाबा, बस उहो उन्ही खे ख़बर आहे, अञा ताईं जीरो आहे, इहो बादशाही अची कंदो 3 ॾींहं। दज्जाल ईंदो, दज्जाल 3 ॾींहं बादशाही कंदो, ख़ुदि ख़ुदा थी पाण सां ॻाल्हाईंदो, मां अलाह तुंहिंजो फलानो ॾाढो मरी वियो न, हा बीह मां तोखे आने थो ॾियां, ॾाॾे खे उन खे खणी ईंदो, भाई ॾाढो आहे जाई पाण चवंदासीं अलाह भेण मारियो हो त हिन ते मरी जीआरे आहे, अलाह जाई आहे, पर अंधा पाण ईअं चवंदासीं, सियाणा जेके अखियुनि वारा हूंदा चवंदा ईअं तूं दज्जाल लानती रानी, दज्जाल खे एॾो पावर अलाह ॾींदो जो मोहलनि खे बि जीरो करे तोखे ॾेखारींदो, कंहिंजो बचो मोहल हूंदो उन खे जीरो कंदो, अलाह एॾो ताक़त 3 ॾींहंनि जे वास्ते ॾिनो हुनखे, 3 ॾींहं बादशाही कंदो, 3हों ॾींहुं मोहम्मद हनीफ़ो ईंदो, मस्जिद ते लहंदो, मस्जिद खां हेठि लही जीअं आयो ठक तलवार कढंदो, दज्जाल जी मुंडी हलियो वेंदो,
वरी 40 साल मोहम्मद अली को बादशाही कंदो बादशाही खां पोइ हाँ बादशाही 40 साल खां पोइ अल्लाह अल्लाह तो पोइ क़यामत अञा बंदि करे